नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त सिंध में कोरोना वायरस जा वधीक 2734 नवां केस ज़ाहिर थी आहिनि। 29 मरीज़ हयातियूं विञाए वेठा आहिनि। 5729 मरीज़ कोरोना वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब माणी वरिती है। इन हवाले सां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कोरोना वायरस बाबति अंग अखर जारी कंदे चयो है त हिन वक़्तु 46,939 मरीज़ ज़ेरे इलाज हेठि, जिन में 45,416 मरीज़ घरनि में, 38 मरीज़ आइसोलेट सेंटर ऐं 1485 मरीज़ मुख़्तलिफ़ अस्पतालनि में इलाज हेठि। चयो त 1312 मरीज़नि जी हालत ॻणती जोगी है। 99 मरीज़ वेंटिलेटर ते आहिनि। 24 कलाकनि में रुगो कराची में 2053 केस साम्हूं आया आहिनि। हैदराबाद में 162, मटियारी में 66, ठठे ज़िले में 46, जामशोरो में 41, थरपारकर में 39, शहीद बेनज़ीराबाद में 33, बदीन में 21, उमरकोट में 25, टंडो मोहम्मद खान में 13, लाड़काणे में 12, घोटकी ऐं सजावल ज़िले में 10, मीरपुर ख़ास में 6, सांगड़ में 5, कश्मीर में 3, नौशहरो फेरोज खैरपुर में 2, जेकमाबाद में 1 नओं केस ज़ाहिर थियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।